खैरपुर भरिसां ॻोठ बाठेरो जे रहवासियुनि हिदायत अली मेहराणी, बाग़ अली मेहराणी, ग़ुलाम हैदर एहतजाज दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त बिरादरी जे बासर हाजी प्यारो उर्फ़ ग़ुलाम अकबर, इमाम ॾिनो गुलण, एहसान परवेज़ मेहराणी ॿियनि हथियारनि जी ज़ोर ते हमिलो करे घरनि मां फुर लुट कई आहे ऐं लटा कपिड़ा जॻह ताल रखियल लोह, घर में रखियल फ्रिज, प्लेटूं, गुंदियुनि में पियल कणिक, 150 मण ऐं सोना ज़ेवर रोक रक़म खणण बाद औरतुनि ते तशद्दुद कयो वियो आहे। जंहिं सबबि असांजी पीड़सन अमन पठाणी मेहराणी अस्पताल दाख़िल आहे। बाद असांजो नौजवान यार मोहम्मद मेहराणी खे अगवा करे खणी विया आहिनि। असां ख़ौफ़ सबबि घर छॾे प्रेस क्लब पहुता आहियूं, दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि चयो त असां हमले वक़्तु कुंभ पुलिस खे इतला कयो पर पुलिस मदद न कई। असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।